असां ते बीठा आहियूं बेनज़ीर शहीद बेनज़ीर टाउन जे टेंट सिटी में। असां शिकारपुर में 2 टेंट सिटीज़ क़ाइमु कया आहिनि। हिकिड़ो हिन ग्राउंड ते आहे जेको बेनज़ीर टाउन आहे, शहीद बेनज़ीर टाउन। ॿियो आहे कुंदन रेजिडेंसी जे भरिसां ऐं तक़रीबन उते त माण्हू असां कुझु शिफ्ट कया आहिनि। हिते असां उहो बंदोबस्तु कयूं पिया। ॿिया टेंट सिटी बि असां ठाराइण जी कोशिशि में आहियूं ऐं इनशाला स्कूलनि मां माण्हुनि खे ॿारनि खे कढी हमरान जेके उते आहिनि तरसियल जेके बोर्ड जा मुतासिरीन कढी हिते हुनखे आबाद कंदासीं। जेके अचनि था हिते हुननि खे मानी ऐं राशन वग़ैरह बि ॾींदासीं। हिते हिकिड़ो सुठो बंदोबस्तु असां पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी हिदायत ते कयूं पिया ऐं इनशाला अहिड़ा कई टेंट सिटी असां शिकारपुर डिस्ट्रिक्ट में ठाहींदासीं। असांखे टेंट्स जी ज़रूरत आहे जेके असांखे कुझु मिलिया आहिनि, कुझु असां पाण बि कोशिशि कई आहे, कुझु BDA जा ऐं NDA जा असांखे टेंट्स आहिनि। उन्हनि जे करे असां चयूं था त इहे शहर में स्कूल ख़ाली कराए ऐं टेंट सिटीज़ ठाहिजनि। उन जी कोशिशि में आहियां। अॼु असां ॾिठो आहे हिते इनशाला हिनखे बि अॼु सुभाणे शाम ताईं या सुबुह ताईं